नाज़रीन, रबिउल अव्वल महीनो शुरू थींदे ई पूरे मुल्क जियां सिजावल में बि मस्जिदुनि, घरनि, दुकाननि ऐं गाॾियुनि खे सजाइण लाइ स्टॉल लगाया विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकैली जी हीअ रिपोर्ट। मुल्क जे ॿिनि शहरनि जियां सुजाल में 12 रबिउल अव्वल जो महीनो शुरू थींदे ई शहर जे गलियुनि, घरनि, मस्जिदुनि, दुकाननि, गाॾियुनि खे सजाइण लाइ सावा झंडा ऐं रंग बिरंगी बतियुनि सां सजायो वियो आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। उन हवाले सां हिकु आशिक़ाने रसूल शहरी मौजूदु आहे, वधीक उन खां मालूम करियूं था त उनजो छा चवणु आहे। हर मुसलमान जीअं जीअं आख़िरी ज़मानो अचे पियो तीअं तीअं नबी करीम अलैहिस्सलाम जो शान बुलंद थी रहियो आहे। हर माण्हू हुन में सरगर्म ऐं मसरूफ़ ऐं पुरजोश आहे। आशिक़ाने रसूल मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां देही तोड़े शहरी सभु हिन में शरीक थींदा आहिनि ऐं पंहिंजे ईमान जो इज़हार कंदा आहिनि। आका अलैहिस्सलाम जी निस्बत पंहिंजी तन मन धन कुर्बान करण लाइ आता हूंदा आहिनि। शहरी जो चवणु आहे त असां जमायत सुन्नत पारां 12 रबिउल अव्वल जे ॾींहं ते हिकु वॾी रैली जो इनकाद कंदा आहियूं। रैली में नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि खां ईंदड़ तमामु आशिक़ाने रसूल शरीक थी पंहिंजे ईमान जो इज़हार कंदा आहिनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासकैली SS न्यूज़ सुजावल।